नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में हलंदड़ लॉकडाउन सबब केतिरा फनकार इमदाद न मिलण करे संदन घरन में फाककशी आहे। इन हवाले से पेश है अब्दुल हफीज़ मेमण जी रिपोर्ट। नाज़रीन, गुज़िरियल 4 महीनन का लॉकडाउन के करे गरीब फनकारन के इमदाद न मिली सकी है। अचो त उन्हनि खां वीचार वठूं। जियां मूंखे कुठई सुहिणा तीअं ॿिया बि कुठा हूंदई। जियां मूंखे कुठई सुहिणा तीअं ॿिया बि कुठा हूंदई। के फथ क्या कदमन में के तड़ पिया ॾिठा हूंदई। के फथ क्या कदमन में के तड़ पिया ॾिठा हूंदई। फनकार वीचारान जेके सभु हिते फनकार टंडो मोहम्मद खान जी जेके बि आहिनि ऐं असांजी ही जेके मुंहिंजी भाणे जूं फनकार फरज़ाना गुल, आलिया साहिब, रानी ऐं जमीला बहार जेके 12,000 इमदाद थी थिए उहा बि असांखे कोन मिली आहे। त राशन जा ॿी का इमदाद उहा किथे मिली आहे। ऐं फनकारनि जी असांजो न को अहिड़ो को कमाईंदड़ आहे न को छा, छो त फनकारनि जी आहे शादी जा मेलो जा मलाखड़ो उहो त कुझु बि कोन्हे, बेरोज़गारी आहे। ऐं महिरबानी पुॼे त सरकार खे असांजी अपील आहे त असांजी मदद कई वञे। सर, जीअं त 4 महीना थिया आहिनि लॉकडाउन जे दौरान असीं तमामु ॾुखिया आहियूं ऐं असांजी कंहिं बि सार संभाल कोन लथी आहे। असांखे जेके हिते ज़कात हुई उहो सभु कुझु असांखे कंहिं बि कोन ॾिनो आहे। असां ठला ई ठला वेठा आहियूं ऐं गुज़ारिश आहे त असांखे कुझु ॾियनि। लॉकडाउन लॻो पियो आहे, इन में असीं ॾाढा परेशान थिया आहियूं। असांजी के बि सार संभाल न लधी आहे। 12,000 रुपया हलिया, जेकी इमदाद हली पई उन में असां चेक कार्ड कराए असांजे नाले चऊं त कोन्हे। विसारे छॾियो अथई हो विसारे छॾियो मरी थी अजायो चरियो चरी दिल रोई थी अजायो। सीतो के जियन जेके ॾिसी तो के जियन जेके तिन फ़कीरन जी तो के पारत आ। मोहब्बत रुसण सां थी वधे, मोहब्बत रुसण सां थी वधे, भले मूंखां रुसे पर यार हयाती हुजे। नाज़रीन, तव्हां फनकारनि जा वीचार ॿुधा ऐं फनकार पुरज़ोर अपील था कनि त हुकूमत असांजी फौरी तौर ॿाहिरि करे। कैमरामैन सत्यन अली मेमण सां गॾु अब्दुल हफीज़ मेमण, रिपोर्टर मेहरान टीवी, टंडो मोहम्मद खान।